नाज़रीन ख़बरें नए अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। एयरपोर्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कोर्ट डीजी पारां 26 आइनी तरमीम में इमरान खान खे आज़ाद न करण ख़िलाफ़ कुंभ एहतजाजी मुज़ाहिरो। 26 आइनी तरमीम ख़त्म करे इमरान खान खे आज़ाद करण जो मुतालबो। रिपोर्ट मूजिब तहरीक इंसाफ़ तालका कोर्ट डीजी पारां 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ इमरान खान खे आज़ाद न करण ख़िलाफ़ सदर तालका कोर्ट डीजी ग़ुलाम हैदर महर, जनरल सेक्रेटरी मुजाहिद अली डहर, इंफॉर्मेशन अहमद अली भमरो, सीनियर नायब सदर मीर खान कमरानी, नादिर अली पल, रमीज़ पल, साकिब उजण, ग़ुलाम मुल्ला भट्टी, मुबीन नारेजो, वहीद चांडियो, माजिद अली शर, आफ्ताब बबर ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब कुंभ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त 26 आइनी तरमीम अवामी उमंगनि ख़िलाफ़ आहे। हिन मां मुल्क ऐं मुल्क जे माण्हुनि खे को बि फ़ाइदो न आहे। हिननि चयो त हिन वक़्तु जेकॾहिं को लीडर सचो आहे त उहो इमरान खान आहे। इमरान खान लखे माण्हुनि जो हीरो आहे। इमरान खान ई मुल्क खे सही नमूने हलाए सघे थो। इमरान खान मुल्क खे बहिरान मां कढी ख़ुशहाली रस्ते ते हलाए सघे थो। कारकुननि मुतालबो कंदे घुर कई त 26 तरमीम खे ख़त्म करे तहरीक इंसाफ़ जे बानी चेयरमैन इमरान खान खे जल्द अज़ जल्द जेल मां आज़ादु करायो वञे।